नाज़रीन, सॼी सिंध जी आटन और मीरली में भी कमत जो मुनासिब अघु न मिलण सबब आबादकारनि कमत मां गुड़ ठाहिण शुरू करे छॾियो आहे। इन हवाले सां रिपोर्ट करे रहियो आहे नईम शर। मीरली आसपास जे इलाइक़नि में कमंद जो फसल तैयार थी वञण जे करे आबादकारनि पारां चीचराहणी कमंद पीड़े गुड़ ठाहिण जो सिलसिलो शुरू करे छॾियो आहे। गुड़ ठाहिण ते केतिरो ख़र्च अचे थो ऐं केतिरो उनखे उजरो मिले थो, वधीक असां आबादकार ऐं हारनि सां ॻाल्हि ॿोल करण छा था चवनि। कमंद आहे न महिनत तमामु घणी आहे पीड़ ते। हे जेकी पीड़ था कनि माण्हू उहे पुराणा तरीक़ा आहिनि, जनरेटर ते पीड़नि था, वरी हिनखे काढ़नि था, हिनखे पाणीअ खे गुड़ कयो थो वञे नी। इन महिनत तमामु घणी आहे, पर उहो रेट उहो हारीअ खे नथो मिले। गुड़ में जेको आबादकार खे रेट मिलणु खपे। ॿियूं जेके जिन्सूं आहिनि कमंद जूं उहे बि पुराणियूं आहिनि, जेके हाणे नवां तरीक़ा जीअं जदीद तरीक़ा जी आहिनि, उहे जेके हिन असांजे हारीअ खे नथा ॿुधाया वञनि त कहिड़ा कमंद काइजनि, कहिड़ा फ़ाइदेमंद आहिनि। हिते जेके हारी आहे उहो पुराणो कमंद जेको पुराणो 30 साल पहिरें वारो ई कयूं, पंहिंजो गुज़र सफ़र कयो वेठो आहे। ख़र्च वॾो आहे, पीड़ में फ़ाइदो न आहे, मील में फ़ाइदो आहे ऐं रेट सुठो नथा ॾियनि असांखे। गुड़ साईं पहिरियों रस कढंदा आहियूं, रस कढी पोइ वरी काढ़ंदा आहियूं, काढ़े वरी गुड़ ठाहींदा आहियूं। गुड़ में वॾी महिनत आहे, खफ़ो वॾो आहे, पर ॾियनि नथा, हिसाब किताब सुर सां नथा ॾियनि। रेट न आहे त ख़र्च में पूरा, तेल एॾो महांगो थी वियो आहे, माना रेट ओतिरो नथो असांखे मिले। गुड़ ते एॾी महिनत आहे, पहिरियों रस कढींदा आहियूं, वरी उनखे काढ़ींदा आहियूं, वरी गुड़ धिमियूं हणंदा आहियूं, उन खां अलावा पोइ बोरियूं भरींदा आहियूं, पोइ किरायो ॾींदा आहियूं, पोइ उते कमीशनूं लॻंदियूं आहिनि। ओतिरो रेट न आहे जेतिरो हिते महिनत था कयूं असां। आबादकारनि ऐं जेके हिते कमंद पीड़ींदड़नि जा वीचार उन चवणु आहे त असांजे जेको गुड़ ते घणी महिनत थिए थी ऐं उनजे करे असांखे ओजरो नथो मिले। ऐं हिननि इहो ॿुधायो त असां मुसलसल पुराणा कमंद ई पोखींदा अचूं पिया, ॿिज मुतारफ़ करायो जीअं असां नवां ॿिज काए ऐं नई ॼाण हासिलु करे सघूं। ऐं हिननि इहो मुतालबो कयो आहे त गुड़ जा रेट वधाया वञनि ऐं जीअं त जीअं मुख़्तलिफ़ तेल जा रेट वधनि पिया, सब्जियुनि जा तेल अघु वधनि पिया, इन सां गॾु गुड़ जो बि रेट वधायो वञे। कैमरामैन साजिद मल्हा सां गॾु नईम शहर, आवाज़ TV।